हे छा हे शिदत कंहिं कैमरो हणी छॾियो आहे ही त भाई जाइ में कैमरो आहे हाणे भला कैमरो आहे त भला छा कयां मां बि भला पंहिंजो कमु कयां ॿियो छा कयां बसि पोइ ॿुधाईंदीसांव हिकिड़ी नई स्कॉलरशिप आई आहे अबा अलाह ख़ुशि करे ख़ुशि आहियो नी सभु ईअं टेटो लॻा पिया हो नी हे जेका स्कॉलरशिप अथव इहा अथव हिन जे लाइ इहा मुंहिंजो जो नालो छा आहे इंडोनेशिया अबा इंडोनेशिया वारा बि हाणे वीचारा जेके आहिनि सो पंहिंजे कल्चर खे पंहिंजी ॿोली खे असां वांगुरु माना प्रोमोट करणु चाहिनि था पिया पोइ उन जे करे हवा ॾिसो त रहो लथो लथो थो वञे पियो माई छॾे हाणे ख़ुदा खे मञ कैमरे जे अॻियो बीठी आहे माण्हू छा चवंदा त मासी जेको आहे सो ईअं नख़रा थी कंदी वते पई त इहा इंडोनेशिया जी अथव अबा हिन में थोरो जल्दी ॿुधाईंदी वञा छो जो वीडियो वॾी थी वेंदी नी पोइ वरी ॾिसंदव ई न तव्हां बि पोइ हिन वीडियो में छा आहे इन में स्कॉलरशिप में अलाह तव्हांखे नेकी डे जो 2 मार्च जेका आहे सा डेड लाइन अथव 2020 में इहा लैंग्वेज आर्ट ऐं कल्चरल जी जेको आहे सो प्रोग्राम आहे ऐं पंहिंजे कल्चर खे प्रमोट करण जे लाइ था करनि पोइ इन में छा थींदो जो हिकिड़े साल जी माना तव्हांखे ड्यूरेशन अथव पढ़ण जी ऐं अलाह तव्हांखे नेकी डे फुल फंडेड आहे बा ऐं वरी इंडोनेशिया मुस्लिम मुल्क आहे त माना तव्हांखे हुते वञण में काई मुश्किलात बि कोन थींदी जीअं असांखे अमेरिका में थींदी हुई खाधो हिलाल न मिलंदो हो या कुझु अहिड़ो त रजिस्ट्रेशन जेका आहे सा उहा माना हाणे जनवरी खां शुरू आहे 2 मार्च ताईं हलंदी उन खां पोइ इंटरव्यू थींदो तव्हांजो अबा 4 खां वठी 13 मार्च ताईं माना इंटरव्यू हलंदा माण्हुनि जा पोइ अलाह तव्हांखे नेकी डे जेको आहे सिलेक्शन जेका आहे सा 15 खां वठी 3 अप्रैल ताईं माना सिलेक्शन थींदी पोइ अनाउंसमेंट थींदी बा हे फलाणा ढिमकाणा जेके आहिनि सो इहे सिलेक्ट यानी इहे थींदी 6 मई ते उन खां पोइ जेको आहे सो ओरिएंटेशन माना जेकी थींदी आहे माना उते घुराए करे ऐं तव्हांखे माना ॿुधाईंदा शइ उहा थींदी 29 खां 31 अगस्त ताईं ऐं 72 यूनिवर्सिटियूं इंडोनेशिया जूं जेके आहिनि सो हिन में पार्टिसिपेट थियूं कंदियूं अथनि पोइ माना तव्हां 72 में कंहिं हिकिड़ी यूनिवर्सिटी में वेंदव उते उन खां अलावा डॉक्यूमेंट तव्हां बि पुछंदव मासी कहिड़ा कहिड़ा खपनि डॉक्यूमेंट न त अबा डॉक्यूमेंट जेके आहिनि उहे आहिनि CV शिवई हिकु त ॿियो हिन में तव्हां मैट्रिक वारा बि करे सघो था सेकेंडरी एजुकेशन तव्हांजी थियल हुजे नी मिसाल 9th मैट्रिक वारा जेके थींदा आहिनि सिज बि ॾाढो लॻो पियो आहे महिल पोइ इहे 9th मैट्रिक वारा कयो या मिसाल इंटर वारा बि करे सघो था हिन में सेकेंडरी वारो ऐं वैलिड पासपोर्ट हुजेव ऐं पंहिंजी मार्कशीटां इहे ट्रांसक्रिप्ट जेके थींदा आहिनि इहे माना मिसाल मैट्रिक पास कई अथव त 9th मैट्रिक जी मार्कशीट ऐं जेकॾहिं हुनजी कई अथव अलाह नेकी ॾेव इंटर कई थिए त वरी मैट्रिक ऐं इंटर जी मार्कशीट जेका थींदी आहे पासपोर्ट थी वियो SOP त तव्हांखे ख़बर छा हूंदी आहे हाणे एतिरे माना स्कॉलरशिपनि में अची वई त तव्हां बि सुञाणे विया हो हिन माई बलाए खे उन खां पोइ रिकमेंडेशन लेटर तव्हांजा 2-3 प्रोफेसर ॾींदा आहिनि त भाउ मां हिन फलाणे माण्हू खे सुञाणा थो शागिर्द खे ऐं ॾाढो चङो आहे चाल चलत चङी अथसि कैरेक्टर चङो अथसि पढ़ाई में होशियारु आहे वग़ैरह वग़ैरह जेकॾहिं पठाण वियो उन ते होटल ते त पुछणु लॻसि त भाउ जेको आहे सो उन खां पुछई त इहो खाधे में छा छा आहे जे वेटर ॿुधाईंदा आहिनि नी इहे बेरा त भाउ हे आहे त हुन वरी चए भिंडी आहे पालक आहे वग़ैरह वग़ैरह चए यार भिंडी बि खाधी आहे पालक बि खाधी आहे अॼु वग़ैरह वग़ैरह खावां थो त तव्हां बि वग़ैरह वग़ैरह खे मथां कुझु सम्झी करे इहो बि चओ त वग़ैरह वग़ैरह बि त ॾियणो न पवंदो असांखे हिन स्कॉलरशिप में उन खां पोइ अलाह तव्हांखे नेकी डे जेको आहे सो लैंग्वेज जो प्रूफ जेकर तव्हां वटि आहे हाणे इन में हिकिड़ी आइल्स वग़ैरह ऐं जेके मां ॾिठो आहे माना तक़रीबन ॿारनि जी जेको आहे सो इहा नशल हूंदी आहे आइल्स वग़ैरह त पोइ तव्हां माना इन में कंहिं मिसाल यूरिका शियो या को अहिड़ो माना सेंटर थींदा आहिनि न अंग्रेज़ी पढ़ाइण वारा तव्हां उन्हनि जो माना इहो लिखी सघो था त भाउ जेको आहे उन्हनि खां सर्टिफिकेट मिले हिकिड़ो वठो त असांजी अंग्रेज़ी सुठी आहे कोर्स कया आहिनि असां ज़रूरी न आहे तव्हांखे हिन में आइल्स ॿियो मेडिकल सर्टिफिकेट जेको थींदो अथव माना हिकिड़ो डॉक्टर खां लिखिरा ईंदो अथव मूंखे का बीमारी कोन्हे ऐं 2 मिंटनि जी हिकिड़ी वीडियो ठाहिजांव मोबाइल अॻियो रखे करे त भाउ मूंखे छो सिलेक्ट कयो मां कहिड़ा फाड़ा मारिया आहिनि मां में छा यूनिक आहे पोइ माना तव्हांखे सिलेक्ट बि कंदा पोइ हाणे चवंदो मासी हिन में बेनिफिट कहिड़ा आहिनि असांजो अप्लाए कयूं साल विञायूं पंहिंजो इंडोनेशिया में त असांखे बेनिफिट कहिड़ो मिलंदो इन में बाला हयाती में बेनिफिट इहो अथव जो तव्हांखे मिसाल मंथली इंडोनेशिया जा 25 लख था घणा ॿुधाइनि पर पाकिस्तानी में जॾहिं करे ॾिठा त उहे थिया 2,89,000 13 रुपया इहे माना पाकिस्तानी तव्हांखे मंथली मिलंदा हुते ॿियो तव्हांखे रिहाइश मिलंदी हुते ॿियो सेटलमेंट अलाउंस अलॻि मिलंदो आहे ऐं हिन में इहो आहे त माना तव्हांखे जेको जहाज़ जी माना टिकेट विकेट उहा पाण कराइणी पवंदी पर मां ॿुधायांव थी हिकिड़ी ॻाल्हि कंहिंखे ॿुधाइजांव न इंडोनेशिया जो पैसो असां खां किरियल आहे नी त तव्हांखे जहाज़ जी टिकेट सफ़ा सस्ती पवंदी परेशान न छो
मां चओ त मासी इन जा पैसा काॾो आणियूं। हुन में पुछंदव त माना जेको आहे सो क्राइटेरिया छा आहे, तव्हांजी उमिरि जेका आहे उहा 18 खां 27 सालनि ताईं हुजे, ऐं तव्हां जेको आहे सो इहो अलाह नेकी ॾेव माना इंटर पास कई हुजे या मैट्रिक पास कई हुजे, ऐं सुठी इंग्लिश हुजेव, ऐं इंडोनेशिया जे माना कल्चर में, लैंग्वेज में ऐं आर्ट में माना तव्हांखे इंट्रस्ट हुजे त भला हा असां छो माना ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हांखे जो खणनि त तव्हांजो इंट्रस्ट त हुजे न उन्हनि में, सेखारियो न बाक़ी कीअं माई माना सुठी तव्हांजी हेल्थ हुजे। ॿुधायोमांव दागदर खां लिखाईंदा आहिनि, छो ज़ाहिरी ॻाल्हि आहे को बि पंहिंजे मुल्क में माण्हू बीमार माण्हू खे न घुराइणु चाहींदो त बसि सुभाणे असांजे मुल्क में न बीमारियूं फैलाए, पोइ इन जे करे माना इहो शर्त रखंदा आहिनि हले हर स्कॉलरशिप में, ऐं गुड इंग्लिश फ्लुएंसी हुजेव माना सुठी इंग्लिश हुजेव, बसि पोइ इहो ई अथव जेको आहे अलाह तव्हांखे नेकी ॾे। ॿियो ख़ुशि आहियो नी सफ़ा ईअं टेटो लॻा पिया हो नी, हिन में ज़रूरु अप्लाई कयो आर्ट वग़ैरह जे लाइ। ॿियो हिकिड़ो छा आहे न, पाकिस्तान में ॿाहिरि मुल्क जेके वञनि था न उनजी वॾी वैल्यू थी वञे पई, पोइ इन जे करे माना इहा CV तव्हांजी ठहंदी वेंदी अथव। मैट्रिक खां पोइ इंडोनेशिया में साल जेको इहो करे आयो आहे, सर्टिफिकेट वग़ैरह वठी आयो आहे, ॿाहिरि मुल्क घुमी आयो आहे, वरी पाकिस्तानी ख़बर अथव तव्हांजे कॾ पइजी वेंदा अबा हे त ॿाहिरि मुल्क मां आयो आहे, पोइ उनजे करे पंहिंजी CV स्ट्रांग कंदा वञो। जीअं माना मिसाल जॾहिं तव्हां पास आउट थियो नी पंहिंजी यूनिवर्सिटीअ मां, त तव्हांजो एॾो प्रोफाइल चङड़ो हुजे जो तव्हांखे को रिजेक्ट ई न करे सघे। बसि हाणे वधीक ॻाढ़ी न थी वञे, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजो जेको आहे सो मासी सां प्यारु कंदा रहो, मुंहिंजे यूट्यूब ते, इंस्टाग्राम ते, फेसबुक ते लाइक कमेंट कंदा कयो, मासी खे सपोर्ट कंदा कयो, त जीअं मां तव्हांजे लाइ अञा वधीक माना सुठियूं आइडिया वारियूं स्कॉलरशिपां खणी अचां, इंटर्नशिपां खणी अचां, ऐं तव्हांखे अॻिते माना हेल्प कयां वधण में। मां सदकू